नाज़रीन, हिंगोर जा वासिन भी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे सिकंदर अली तुनियो। वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल ऐं मसनूआत जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे अवाम मथां महागाईअ जो बम किराए छॾियो आहे। पेट्रोल ऐं मसनूआत जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो करण वारे ऐलान खे हिंगोर जा वासिन रद्द करे छॾियो आहे। शहरनि ऐं टैक्सी हलाईंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त महिरबानी करे तेल में कुछ रियायत कनि, बसि तेल वधण सां असांखे परेशान थी थिए। असां पाण तेल जो घर जो ख़र्चो पूरो कंदा आहियूं, तेल पूरो कान करे सघंदासीं असां। सरकार खे अपील आहे तेल घटि कनि, कुछ रियायत सां हलाइनि। केॾीमहिल पाणी जो मसलो, केॾीमहिल पेट्रोल जो बम, केॾीमहिल खंड जो बोरान, केॾीमहिल अटे जो बोरान। हे असां थाल खणी खणी असांजा वार ई खसी विया आहिनि। गुज़ारिश आहे वज़ीर आज़म खे त पेट्रोल सस्तो कयो वञे, त जीअं गाॾियुनि जा किराया भाड़ा जेको वधनि था उहो असां ग़रीबनि ते वज़न थो थिए। तमामु असांखे फ़ाक़ा कशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। असां टैक्सी वारा 100 रुपया कमाइण वारा 11 भाती घर में आहियूं। हाणे छा कयूं, भला वञी मरूं या पंहिंजो पाण इहो तेल ॾेई साड़ियूं, या त गवर्नमेंट खे असां अपील था कयूं त तेल सस्तो करे। तेल महांगो थी वियो आहे, 5 रुपया वरी चढ़ी वियो आहे, 300 रुपया किरायो आहे। सेठार जा जो 30 बोरियूं 20 बोरियूं था खणा आहिनि, सफ़ा परेशान ॾाढा थी विया। महिरबानी करे तेल खे सस्तो कयो। एतिरो त तेल महांगो थी वियो आहे जिन हद न आहे। ऐं ॾींहं तेल वधंदो थो वञे, ग़रीबत सफ़ा क़ाबू करे छॾियो आहे असांखे। ऐं हुकूमत खे अपील थो कयां त तेल खे घटि कयो वञे। तेल 115-20 रुपया लीटर थी वियो आहे। असांजी सरकार खे अपील आहे महिरबानी करे तेल जेको आहे सस्तो कयो वञे। पेट्रोल ऐं मसनूआत जे अघनि में इज़ाफ़ो थियण सां रोज़मर्रा इस्तेमालु थींदड़ खाधे पीते जे शयुनि तोड़े गाॾियुनि जे किरायनि में बि इज़ाफ़ो थिए थो। शहरनि वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो त पेट्रोल ऐं मसनूआत जे शयुनि जा रेट घटाया वञनि त जीअं ग़रीब अवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़।